विद्यार्थियों बीए पार्ट थर्ड जो सच्चा सरमस जो कलाम किताब पाण करे रहिया आहियूं। उन मां 7 जेके कलाम आहिनि पाण अॻिते करे हीअ किताबु लॻभॻि पूरो थियण वारो आहे। हिन में बाक़ी पुठियां जेके आहिनि आसान तमामु सरल 3 कलाम बचिया आहिनि। उन्हनि जो विच मां तव्हांखे पॉइंट ॿुधाईंदसि, छो जो अञा किताब ॿिया बि आहिनि, जीअं त लतीफ़ी लात आहे, सिंधु नदी आहे। त सिंधु नदी जेको आहे उहो थ्योरी जे रूप में ॾिनल आहे, उहो तव्हां घर में पढ़णु शुरू करे छॾियो। ऐं उन में जेके आहिनि थ्योरेटिकल मज़मून आहिनि, एतिरा सम्झण जा कान आहिनि। 10 मिंटनि जो या 15 मिंटनि जो जेको अपलोड थिए थो वीडियो, त उन में एतिरो असां डिटेल सां नथा ॿुधाए सघूं। इन ई करे उहो जेको आहे तव्हांखे घर में महिनत करणी पवंदी। त हीअ पोइट्री जेका आहे मां तव्हांखे कराईंदसि। उन खां पोइ जेको आहे लतीफ़ी लात पिणु उन में 4 सुर ॾिनल आहिनि, उन जूं बि स्टोरियूं आहिनि तमामु सरल, उहे बि मां तव्हांखे कराईंदसि। बाक़ी सिंधु नदी किताबु ऐं पाछा जेको आहे उहो तव्हां घर में पढ़िजो ऐं विच मां डिफ़िकल्टी पुछिजो ऐं मूंखां पुछिजो जेको बि तव्हांखे न अचे। त अॼु पाण कयूं था नूरी ऐं तमाची। नूरी ऐं तमाची जेका इहा हिकु स्टोरी आहे शाह साहिब जी, जंहिंखे सच्चा सरमस्त हिन बैत में कहिड़े नमूने पेश कयो आहे उन जे बारे में ॿुधाए थो। त इन जो जेको सार आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां थी। त तमाची जेको समो सुल्तानी आहे, नूरी किंजर जी मुहाणी आहे। समय संदसि सूरत तोड़े सीरत ते हैरान थी खेसि पंहिंजो कयो आहे। नूरीअ खे पंहिंजो नस्ल जो हर वक़्तु अहसासु आहे। ॼाम खे संदसि इहा ई वेनती आहे त हू संदसि लॼ रखंदो। नूरी ऐं ॼाम तमाची। नूरी जेका आहे हिकु माछाणी हुई, मुहाणी हुई, ऐं तमाची जेको राजा हो। त कहिड़ीअ तरह नूरीअ जे न्याज़ तमाची राजा खे हिरखायो ऐं हिरखाए करे कहिड़ीअ तरह तमाची राजा उन जे अॻियां सभु हीरा जवाहर सभु पेश करे छॾिया। न सिर्फ़ु नूरीअ खे पर नूरीअ जी सॼी ज़ात खे उन हीरनि जवाहरनि सां मड़े छॾियो। त इन में इहो ॿुधायो वियो आहे त संदसि लॼ रखंदो। अॻे संदसि अज़ीज़नि जा पेर ऐं मुंहं नीरा हुआ ऐं संदन खाज जेको हो कमु करियूं, मतिलबु तमामु घटि नमूने जो, घटि जेको हो सवाद वारो। हींअर कीमा ऐं कबाब पिया खाइनि ऐं ज़र वक़्तु पिया पहिरिन। हथे ॿाह जवाहर पियल अथनि। सारो किंजर नूरीअ जे करे निवाज़ो वियो आहे, छो त ॼाम खे संदसि मोहबत मोहताज कयो आहे। नूरीअ जो न्याज़ ई संदसि नाज़ आहे। संदसि माणा समेरे केरु सहे। तमाची पाण अचियो संदसि अॻियां न्याज़ करे ऐं नीलनि जा नाड़ा नज़र रखे। जिन मां अॻु बदबू ईंदी हुई, तिन खे अॼु अतुर ऐं गुलाब जी वसगार थी आहे। मलाहनि जा सभु हर्फ़ हिसाब माफ़ थिया आहिनि ऐं हू हींअर पेरनि में जुड़ाव जूं जूतियूं ऐं सिर ते चेरा ॿधियो पिया घुमनि। ॼाम किंजर जी कंधीअ ते तंबू हयो आहिनि। सारी फिज़ा माना सृष्टिअ खे नादनि ऐं रोदनि ऐं रबाबनि जे नगमनि सां निवाज़े छॾियो आहे। धणी बि जंहिं ते राज़ी थिए तंहिंखे नवाज़े छॾे, मतिलबु परमात्मा जंहिं ते राज़ी थींदो आहे उनखे नवाज़े छॾींदो आहे। तमामु घणा उनखे माल मलीता ॾेई छॾींदो आहे जो हू खाई बि न ढापंदो आहे। त नूरीअ सां बि इहा ई ॻाल्हि थी आहे। नूरी ऐं तमाची पाण करे रहिया हुआसीं। त तूं समो सुल्तान आऊं मां मुहाणी आहियां, जे तूं महिरबान त कहिड़ी कान कुड़मजी। हिन में नूरी चवे थी त तूं समो सुल्तान आहीं ऐं मां घटि ज़ात जी मुहाणी आहियां। अगरि तूं मूं ते महिरबान थींदे त मूंखे पंहिंजे कुड़मजी माना हिते लिखियलु अथव पंहिंजे परिवार जी का बि परवाह कान थींदी। पंहिंजे नसुल जी, कुड़म माना नसुल जी, ज़ात जी का बि परवाह कान थींदी। तूं समो साईं आऊं मां मुहाणी आहियां। तूं समो आहीं, तूं राजा आहीं। समो माना राजा आहीं। मां घटि ज़ात जी मुहाणी आहियां। मूं लॼे राहीं जो पलउ लॻी आंजे। तूं मुंहिंजी लॼ राईंदो जो मां तुंहिंजे पलउ सां जुड़ी आहियां। पलउ लॻी आहियां अयाणी समय सुञाणी ॼारो ॼाम कुलिख। मां तुंहिंजे पले लॻी आहियां, तो सम्झी करे मुंहिंजो ॼारो मुंहिंजो भार जेको आहे उहो कुलनि ते खंयो आहे। पेर मुंहं नीरा पाणी पवंदा जिन हुआ। जिन जे पेर नीरा हूंदा हुआ पाणी पवंदो हो।
ॿधियो वतन सिर ते से चाह मंझा चीरा। अॼु उहे माछी जेके आहिनि पंहिंजे सिर ते चीरा साफ़ा ॿधी करे हली रहिया आहिनि। माणक मोती मुंहं ते हथे तिन हीरा, उन्हनि जे मुंहं ते माणक मोती लॻा पिया आहिनि, हथनि में हीरा जवार पातल अथनि। कात सबई केरा सुघड़ समेत जाम जी। अॼु सुघड़ समय जे करे, सुघड़ माना गुणवान जेको राजा आहे उन जे करे अॼु सभु क़िला ऐं कुंडियूं माना मच्छियुनि फासाइण जा जेके औज़ार आहिनि उन्हनि खे नवां नवां मिली विया आहिनि। अॻिते ॿुधाए थो त जिन थे पालिया पेट कुमन कालो रन सां, जिन घटि ज़ात जी मच्छियुनि सां पंहिंजा पेट पालिया ते से तां तेल फुलेल सां थियूं मल्हाइनि मेट। अॼु तेल फुलेल लॻाए करे मेट सां सनानु करे रहिया आहिनि उहे माछी। ॼाम जवाहर जी करे थो उन्हनि पार उमेट, उन्हनि जवारनि जी अची करे उमेट, उमेट माना पालट करे थो, उन्हनि खे तमामु घणा हीरा जवाहर बख़्शे ॾिए थो। कई लाखिणी लेट मीरन ॼाम मुहाणनि ॾे। लाखिणी लेट माना गुणवान बादशाह जेको आहे उन्हनि ते तमामु घणो महिरबानी थियो आहे ऐं उन्हनि जूं जेके कारे रंग जूं जेके शिकिलियूं हुयूं उहे गोरियूं थी पयूं आहिनि। नेक्स्ट आहे हिन में त रंग कारे रुयूं, रंग जिन जूं कारे रंग जूं शिकिलियूं हुयूं उन्हनि मलाहनि जूं गोरियूं थी वियूं आहिनि। खयूं खारनि में अचनि दरा ऐं दरियूं बेहदि जिन बुइयूं तिन ते, जिन मां बांस ईंदी हुई, गंदी बदबू ईंदी हुई, उन्हनि मां अॼु तेल फुलेल जी ख़ुशबू अची रही आहे। बीह ॾोॾा जिन ॾाज कूत जिन कम कूणियूं, बीह ऐं ॾोॾा तिन जो ॾाज हो, उन्हनि ते एहतियात जो तमाची केॾो करे, उन्हनि जे मथां जेको आहे तमाची तमामु घणो अहसान करे रहियो आहे, तमामु घणो उन्हनि ते महिरबान आहे। तमाची केॾो कढे उन्हनि जो एहतियाज, मोहबत कयो मोहताज न त किथे केरु तमाची गंदरी, मतिलबु किथे राजा भोज ऐं किथे गंदरी, किथे गंगू तेली, इहा कहावत तव्हां ॿुधी हूंदी। त तमाची जेको आहे उन्हनि जी जेको आहे एहतियाज करे रहियो आहे, छो जो उनजी मोहबत हिकु गांधारीअ सां, हिकु तमामु घणी नीच ज़ात वारी, तमामु घटि ज़ात वारी मुहाणीअ सां थी आहे, पर उहा मुहाणी न आहे, उन में 100 गुण आहिनि। इन ई करे राजा उनजी मोहताजी करे रहियो आहे, उनजो नाज़ नखरो ऐं निवड़त उनखे तमामु घणो वणी आहे। बसि अॼु एतिरो ई, हिन में इहो सॼो ई ॿुधायो अथई त नूरीअ कहिड़ीअ तरह राजा खे पंहिंजो बणायो आहे ऐं राजा कहिड़ीअ तरह नूरीअ खे हीरनि जवाहरनि सां जड़े छॾियो आहे।